खबर शामिल कंदासीं। डैर की मां अली रज़ा सूमर जे रिपोर्ट मुताबिक़ घोटकी ज़िले अंदर बदामिनी उरूज ते पहुची वई आहे। रोज़ाना जे बुनियाद ते चोरियूं आम बणिजी रहियूं आहिनि। चोरी ऐं बदामिनी जे ख़िलाफ़ सहाफ़ी इतिहाद घोटकी पारां SSP ऑफिस घोटकी ॿाहिरां एहतजाजी करे धरणो हंयो वियो आहे। धरणे में सहाफ़ी इतिहाद घोटकी जे अॻवान लतीफ़ लिगारी, जलाल बोज़दार, अयाज़ खावड़, अफ़ज़ल शाह, हनीफ़ सूमर, वक़ार बोज़दार ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे ज़िले अंदरि रोज़ानी मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि ॻोठनि मां चोरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि। राति जो रोज़ाना घरनि या ऑफिसनि ॿाहिरां बीठल गाॾियुनि मां बैटरियूं चोरी कयूं वञनि थियूं। कुझु ॾींहं अॻु KTN न्यूज़ जे ऑफिस ॿाहिरां हज़ारे रुपयनि जो सामान चोरी कया विया आहिनि ऐं वरी राति सैयदपुर अॾे वटां नामालूम चोरनि 4 दुकाननि जा ताला टोड़े लखे रुपयनि जो सामान ॿोहारे विया आहिनि। पुलिस ख़ामोश बणियल आहे। हुननि SSP घोटकी DIG सखर समेत वस वारनि खां मुतालबो कयो त फ़िलफ़ौरन चोरियुनि थियल वापसि ॾियारियूं वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।